जानवर असां वांगुरु ॻाल्हाए छो नथा सघनि, जिनके नोम चोम्स्की लसानियात जो माहिर ऐं फ़िलसुफ़ आहे। हर जानवर वटि साॻी क़िस्म जी ॿियनि जानवर सां ॻाल्हाइण जा तरीक़ा हूंदा आहिनि। बांदर बांदरनि सां, माखी जूं मखियूं माखी जे मखियुनि सां वग़ैरह। पर उहे असां इंसान वांगुरु सचपच ॻाल्हाईंदा न आहिनि। संदुनि राब्ते खे सॾण या पर लुॾण या ॿिया खोड़ अंदाज़ जेके जानवर करे सघनि था। चई सघिजे थो त ॿिया जानवर असांजे ॻाल्हाइण जो तरीक़ो ख़तमु नथा आणे सघनि। घणो करे न ई वरी असां संदुनि तरीक़ा ख़तमु आणे सघूं था। तोणे जो कुझु माण्हू पखियुनि जो नक़ल करण में भड़ हूंदा आहिनि, जंहिं करे पखी बेवकूफ़ थियनि था, भाइनि था त इहो को ॿियो पखी आहे। ईअं संदुनि आवाज़ ते भंभड़जी उन्हनि हथां शिकार थी वञनि था। माखी जूं मखियूं ॿियनि माखी जे मखियुनि खे ॿुधाए सघनि थियूं त गुलु केतिरो परे आहे, कहिड़े रुख़ में आहे, कहिड़े क़िस्म जो गुलु आहे। उहे हिकु पेचीदा क़िस्म जी रक़्स सां इहे कंदियूं आहिनि ऐं असां उन जो नक़ुल नथा करे सघूं। ऐं जीअं माखी जूं मखियूं कनि थियूं, तीअं साॻी क़िस्म जी मालूमात ॾियणु असां लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। भोलण जा ख़ासि आवाज़ हूंदा आहिनि, जेके आवाज़ उहे तॾहिं कढनि था जॾहिं हिकु ख़तरनाक जानवर पाण ॾांहुं ईंदो ॾिसनि था, या जीअं उहे बुखायल हुजनि या ॿियूं ॻाल्हियूं जेके उहे चवणु चाहिनि। बाक़ी ॿियनि जानवरनि में कुझु साॻियाप हूंदी आहे। इंसानी ॿोली खोड़ सारनि हवालनि खां बिना मुख़्तलिफ़ उन जहिड़ी का शइ जानवर जी दुनिया में न आहे। ॿियनि जानवरनि वटि शयुनि जी हिकु ख़ासि फ़ुर्सत हूंदी आहे, ख़ासि लिस्ट हूंदी आहे, जंहिं बाबति उहे ॿियनि खे ॿुधाए सघंदा आहिनि। उहे के नवां तरीक़ा ठाहे नथा सघनि, पर इंसानु नयूं ॻाल्हियूं चई सघे थो, भले पोइ उहे शयूं ॿुधल न हुजनिसि। ऐं थी सघे थो त उहे कंहिं बि न चयूं हुजनि जॾहिं खां इंसान जो वजूदु रहियो आहे। ऐं अॼु ताईं तव्हां ईअं बिना सोचण जे ईअं ई हर वक़्तु करियूं था। इंसान ऐं ॿिया जानवर हिक ॿिए सां थोरो ॻाल्हाए सघनि था। जेकॾहिं तव्हां वटि कुतो आहे, तव्हां उनखे उथण वेहण जी तरबियत ॾेई सघो था। जीअं जेॾी महिल तव्हां वेह चओ त वेही रहे, ऐं कुझु ॿियो ॻाल्हियूं जेके तव्हां कोशिशि कंदा रहो। हिकु ॿिली म्याऊं सिखी सघे थी जेकॾहिं उहा तव्हां खां पंहिंजे लाइ कुझु कराइणु चाहे, पर जेको कुझु तव्हां चवंदा आहियो उहो ॿिलियूं सचमुच न सम्झंदियूं आहिनि ऐं का नई शइ बि सम्झी नथियूं सघनि जीअं को ॿारु करे सघंदो आहे। कुझु पखी आहिनि जेके ॿियनि पखियुनि जा गीत या एतिरे क़दुरु जो इंसानी लफ़्ज़ नक़ल करण में भड़ थियनि था। तोतनि खे ईअं करण जी तरबियत बहितर नमूने ॾेई सघिजे थी ऐं उनजो आवाज़ ॿोली वांगुरु हूंदो आहे, पर उहे ॿोली ईअं सचपच ख़तमु नथा आणनि जीअं इंसान कनि था। ऐं ॿियनि जानवर वांगुरु उहे का नई ॻाल्हि नथा ठाहे सघनि। कुझु साइंसदान जेके बांदरनि ते कमु कनि था, मञनि था त उन्हनि खे थोरी इंसानी ॿोली सेखारी सघिजे थी। ॿिया मूं जहिड़ा सम्झनि था साइंसदान पंहिंजो पाण खे बेवकूफ़ बणाए पिया ऐं बांदर रुॻो ई कुझु ॿियो कनि था। इहो हिकु दिलचस्प सुवालु आहे ऐं तव्हां शायदि उन जे बारे में वधीक पढ़णु ऐं सिखणु चाहींदा। ऐं थी सघे थो त जॾहिं तव्हां वॾा थियो तॾहिं उन बारे में तव्हां खां नई शइ दरियाफ़त करियो। अञा तमामु घणो कुझु आहे जेको असां इंसानी ॿोली में जानवर जे बारे में नथा सम्झूं।